ॿी ख़बर शामिल कंदासीं। नाज़रीन, ठट्टो मां वाक़े अपडेट कंदासीं जिथे रोड हादसो पेश आयो हो। अवांखे ॿुधाईंदा हलियूं त लैंड क्रूज़र जेका पकड़ी वई आहे उहा MPA बहादुर डाहिरी जी हुजण जो इंकशाफ थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, मोटरसाइकिल सवारनि खे टक्कर हणी फरार थींदे पकड़ियल गाॾी MPA बहादुर डाहिरी जे हुजण जो इंकशाफ थियो आहे। ठट्टो वेझो कींजर भरिसां लैंड क्रूज़र जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो हो। वीगो गाॾीअ खे सोंडा वटि पुलिस नाकाबंदी करे पकड़े ड्राइवर मोहम्मद अली लाशारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठट्टो मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब। जी कींजर वेझो जो अफ़सोसनाक हादसो पेश आयो जंहिंमें हिकु नौजवान मक़बूल शाह तड़े ते फोत थी वियो। मोटरसाइकिल खे जेका लैंड क्रूज़र गाॾी टकरायो आहे जंहिंमें मक़बूल शाह तड़े ते फोत थी वियो आहे ऐं ॿियो नौजवान वहीद अली शाह सख़्तु ज़ख़्मी आहे जेके कराची गलती जोगी हालत में मोकिलियो आहे। लैंड क्रूज़र गाॾी जेका आहे उहा पुलिस सोंडा वटि नाकाबंदी करे पकड़े वरिती आहे। इंकशाफ थियो आहे त अॻूणे MPA डॉक्टर बहादुर डायरी जी इहा गाॾी आहे जेको पाण बि उन में सुवार हो ऐं छठे सियासी शख़्सियत वटि पहुची आयल हो जितां हू वापसि भॼी रहियो हो। जेका पोइ हादसे खां पोइ जेका अॻूणो MPA डॉक्टर बहादुर डायरी बाबति ॿुधायो वञे त हू गाॾी में मौजूदु हो जंहिंखां पोइ हू लही ॿिए गाॾी में मुंतक़िल थी वियो आहे जॾहिं त ड्राइवर मोहम्मद अली लाशारी खे पुलिस हिरासत में वठी गाॾी खे पंहिंजे तहवील में वठी छॾी आहे। एप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन उन रजिस्ट्रेशन थियल न आहे। एप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन लैंड क्रूज़र गाॾी आहे जेके कींजर थाणे ते पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जॾहिं त नौजवान जेको फोती आहे मक़बूल शाह उनजो ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जंहिंजो वारस जेके लाश फकीरोट खणाए विया आहिनि। जॾहिं ॿियो नौजवान आहे वहीद अली शाह जेको गलती जोगी हालत में हुनखे कराची रेफर कयो वियो आहे। जेके डॉक्टरनि जो चवणु आहे त हुनजी हालत ताईं गलती जोगी आहे। ठीकु आहे महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। टंगवाणी